दोस्तों, अॼु ही ॿियो एहतजाज जो ॾींहुं आहे जेको फ़ाइदो कयो बहरिया टाउन जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि सां यकजहती तौर ते लतीफ़ साईं चवे थो त चौधारी चढ़ा ॿुरनि ॿेलाइनि जा, सुते संभारनि जा पियम कन पड़ा, वेहण मुंहुं न वड़ा, सुणियो जहां झिजे। लतीफ़ केॾी वॾी ॻाल्हि कई। त ही जेको मसइलो आहे उन मसइले ते हर तरफ़ खां आवाज़ उथियो आहे बहरा टाउन जे ख़िलाफ़। ही तमामु सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी उमेद, हिकिड़ी रोशनी जी किरणी, हिकिड़ी सिंबलिकली हिकिड़ी साइन नज़र आई आहे घणे अरसे खां पोइ। MRD जे वक़्त में सिंधी गॾु थिया, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु सिंधी माण्हू गॾु थिया, सिंधी वोटरनि जूं लिस्टूं सिंधी ॿोली में ठाहियूं वञनि उन में गॾु थिया, ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु गॾु थिया। पर जेका ख़ासि ॻाल्हि आउं अॼु ज़रूरी तौर ते चवंदुसि त सिंधी माण्हू, सिंधी क़ौम, सिंधी अवाम उन्हनि में जेसिताईं ॿधी न हूंदी तेसिताईं तव्हां पंहिंजी आज़ादी, तव्हां पंहिंजा हक़ ऐं ही बहरिया टाउन जे ख़िलाफ़ पंहिंजी जदोजहद खे कामयाबु नथा करे सघो। तव्हांखे अञा तमामु घणो अॻिते वधिणो आहे। सिंध जे अंदरि 10 खां मथे फ़ौजी छावणियूं आहिनि ऐं अञा ॿियूं ठाहींदा। ही जेके आहिनि से डेवलपमेंट अथॉरिटियूं ठाहे सिंध जे ज़मीननि खे कब्ज़ो करणु चाहिनि था। इन्हनि जे ख़िलाफ़ु जेसिताईं तव्हां पाण में ॿधी पैदा न कंदो, अवामी ॿधी, क़ौमी ॿधी, लीडरनि जी ऐं चंद तंज़ीमनि जी 4 ॾींहंनि वारी ॿधी न, क़ौमी ॿधी, अवामी ॿधी। ऐं उहा ॿधी उन जे लाइ जेका लीडरशिप साज़िशी ज़हन न, गिलाऊं कंदड़ न, अफ़वाहूं फैलाईंदड़ न, पर मोहबत, प्यार, सचाई, लतीफ़ खे परखींदड़ सम्झंदड़ माण्हू, उहा इहा ॻाल्हि सिंधी माण्हुनि जे अंदरि, सिंधी क़ौम जे अंदरि इहा सुजाॻी आणे ऐं उनखे ॿुधाईंदो त आज़ादी जा फ़ाइदा छा आहिनि, आज़ादी छो ज़रूरी आहे। आज़ादी जो मां तव्हांखे सिंपल मिसाल ॾियां, छाकाणि त मुंहिंजी अधु ज़िंदगी सिंध जे अंदरि ग़ुलामी में गुज़री ऐं अधु ज़िंदगी हिते अमेरिका में। हीउ जेको माण्हू पोयां जंहिंजो अॼु तव्हां यादगार ॾिसो पिया, इन्हनि माण्हुनि बि पंहिंजी जदोजहद कई। मार्टिन लूथर किंग, हितां जे माण्हुनि खे ऑर्गेनाइज़ कयूं, मुतहद कयूं, पुरमन जदोजहद हलायूं। पर साॻी जॻह ते ॿिया बि माण्हू हुआ ऐं अञा ताईं इन्हनि जी जदोजहद आहे, हले पई। सिंध जे अंदरि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि में मां तव्हांखे वाज़े कंदो हलां त पंहिंजो वक़्तु, पंहिंजो क़ीमती वक़्तु, पंहिंजो रत ऐं सत ऐं पंहिंजी ज़मीन, पंहिंजी धरती जी अहमियत खे सम्झो। छाकाणि त ॾींहों ॾींहुं जीअं जीअं कब्ज़ो मज़बूत थींदो वेंदो तीअं तीअं पंहिंजे लाइ जदोजहद करणु ॾाढी ॾुखी थी पवंदी। उन करे सिंध जे वर्करनि खे चवंदुसि त ॻोठनि में वञो, ॿहिराणियुनि में वञो, हारियुनि में वञो, छो त हारी जॾहिं सुजाग थींदो आहे तॾहिं उन खां वधीक ॿियो को बि इनक़लाबी माण्हू न हूंदो। ऐं उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾियो जेके ग़ैर मुतमिन आहिनि, उहे सदाईं ग़ैर मुतमिन रहंदा, उहे तव्हांखे बि ग़ैर मुतमिन कंदा, उहे इन्हनि तज़ादनि जा शिकार हूंदा, मायूसियुनि जा शिकार हूंदा। तंहिंजे करे हिकिड़ो कमु जेको तव्हांखे उते हारियुनि में करिणो आहे ऐं ॿाहिरि जेको कमु करिणो आहे उहो मूंखे करिणो आहे, असांखे करिणो आहे त असीं कीअं आलमी ताक़तनि खे, क़ुवतनि खे कीअं पंहिंजे हक़ में आणूं। पर ॿाहिरि बि जेके रहंदड़ सिंधी आहिनि
उन्हनि खे बि इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त असीं जेके छिड़ विछड़ आहियूं पंहिंजे टके पंजे जे ॻाल्हियुनि ते जेके आहिनि से विढ़िया पिया आहियूं उन्हनि मां जान छॾायूं।